नाज़रीन, बोरी बरसातुनि सबब मुतासिर थींदड़नि लाइ गंबट में यूके जी तंज़ीम तरफ़ां टेंट सिटी जे नाले सां 500 ख़ैमनि ते मुश्तमिल ख़ैमा बस्ती जोड़ी वई आहे। मुतासिरनि खे उते कहिड़ियूं सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि, उन हवाले सां ॾिसूं था SS न्यूज़ जे रिपोर्टर वफ़ा जाकिरानी जी हीअ रिपोर्ट। हाँ जी बिल्कुल, जीअं त असीं अॼु मौजूदु आहियूं गंबर सिटीअ में। सैलाब मुतासिरीन जेको ही बरसाती सैलाब खां बाद जेके शहरी मुतासिरीन थिया आहिनि, उन हवाले सां गंबर शहर में भी टेंट सिटी लॻाई वई आहे, मुस्लिम एंड नीट टेंट सिटी जे नाले सां, जेकी गंबर जे मेन नेशनल हाईवे ते लॻाई वई आहे। वधीक असीं हिते मौजूदु आहियूं, हितां जेके सैलाब मुतासिरीन आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जो छा चवणु आहे ऐं उनखे केतिरी सहूलियतूं हिते मुहैया कयूं वञनि थियूं। जी, तमामु सुठो कमु कयो अथनि। जेके मुस्तहिक जेके बोड मुतासिर माण्हू हुआ, उन्हनि हिते अची पनाह वरिती आहे। हिते राशन मिलियो आहे, बर्तन मिलिया आहिनि, हुननि खे खाइण पीअण जो सॼो सामान, 16 वाशरूम ठहिया आहिनि, उन्हनि जे लाइ बर्फ़ जो इंतज़ाम, टैंकियूं पाणीअ जूं, माशाल्लाह तमामु सुठो हली रहियो आहे कमु। ऐं असां बि ॾाढा ख़ुशि आहियूं त ॾिसो ॿाहिरि मुल्क खां अची उहे असांजे माण्हुनि असांजी सिंध जे लाइ स्कूल खोलियो अथनि, असांजे ॿारनि जे लाइ जेको स्कूल आहे मदरसो ठाहियो अथनि। ऐं हे 3 ॾींहंनि खां वठी हाणे कैंप लॻी रही आहे, जेकी हर रोज़ माना हाणे कंटिन्यू हूंदी दवा जे हिसाब सां, त जेके बि हिते पेशेंट हुजनि उन्हनि खे गिम्स या कंहिं ॿी हॉस्पिटल न वञिणो पवे। उहो मां खावां थी, इस्तेमालु कयां थी, बाक़ी मूंखे ॿियो कुझु बि न मिलियो आहे। हिते वाशरूम वग़ैरह ऐं मस्जिद जे हवाले सां सहूलियतूं आहिनि? हा, वाशरूम भी आहे, सहूलियत आहे, वाशरूम ठहनि भी अथा, मस्जिद भी आहे। किथां खां तव्हां लॾे अची हिते वेठा आहियो? बाबा असां हिते खोड़नि गंबट जाऊं किसान कॉलोनी आहे। असांजो सॼो घर में पाणी आहे, भितियूं किरी पयूं, छतियूं किरी पयूं, असां वटि कुझु बि न आहे। असां रोड ते वेठा आहियूं, रोड तां बि सामान माण्हू खणी था वञनि चोरीअ। तव्हांखे सिर्फ़ु तकलीफ़ राशन वग़ैरह जी आहे, ॿी का तकलीफ़ त न आहे न? आहे न तकलीफ़, असांखे घर ठही मिले, असां पंहिंजे घर में वेहूं त असां हिते छो सड़ूं। राशन पाणी वधी वियो आहे कोन्हे, असां ग़रीब आहियूं, उस में सड़ूं था, असांखे प्लेट पखो बि खपे, असांजा घर ॾाढा ड्रई आहिनि। सहूलियतूं जेके बि आहिनि, फैसिलिटी जेका बि आहे, इनशाला असां कोशिशि पिया कयूं त सॼियूं ॾियूं ऐं ॾियूं बि अथा। हिकु टाइम जो खाधो आहे, हिकु टाइम जो राशन उनखे मिले पियो, वॉशरूम, टॉयलेट, उन खां पोइ पंप, उन खां पोइ साफ़ु पीअण जो पाणी मुहैया कयो वञे, मेडिकल आहे, स्कूल आहे, मस्जिद आहे, माना हिते मुकमल जेका बि सहूलियत आहे असां ॾियूं था। अल्लाह जे फज़ुल करम सां असां पंहिंजी जदोजहद कोशिशि जेका बि आहे जारी रखी आहे। मानसून जी बरसातुनि जेका तबाही मचाई, उन में असांजा तक़रीबन ॻोठ शहर सभु जो सभु उन जे लपेट में आया। उन खां पोइ मूं जेके असांजी लोकल NGOs आहे, ICF इंडस कम्यूनिटी एम्पावरमेंट फाउंडेशन, मुंहिंजी एक्सेस उन्हनि ताईं थी। मूं उन्हनि खे ॿुधायो त हीअ अहिड़ी पोज़ीशन आहे। ICF उन जी टीम ऐं मां असां पूरे इलाइक़नि जो दौरो कयोसीं, विज़िट कयोसीं, जंहिंमें उन टाइम असां कुझु इलाइक़नि में ट्रैक्टर ट्रॉलीज़ ते ऐं कुझु इलाइक़नि में तयनि ते चढ़ी वियासीं। त पोइ असां जॾहिं बेस लाइन करण जी कोशिशि कई त ॾिठोसीं त इफ़ेक्ट ई केतिरा आहिनि, त उहे इलाही असांखे हज़ारनि जे तइदाद में नज़र आया। पोइ जंहिंखां पोइ असां इहो फ़ैसिलो कयोसीं त असां अहिड़ो कोई इदारे खे इनवाइट कयूं त जीअं असां हिन सभिनी खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु कयूं। असांखे बाला ऑफिसर साहिबान जो हुकुम मुताबिक़ हिकिड़ो ASI, हिकु हेड कांस्टेबल, 4 जवान असांजा हिते सिक्योरिटी जे लाइ लॻियल आहिनि। उन खां पोइ हिननि तनज़ीम वारनि पंहिंजे तरफ़ां चौकीदार, सिक्योरिटी जा कुझु माण्हू प्राइवेट पब्लिक जा जेको आहे माण्हू लॻाया आहिनि। कमु तमामु बहितरीनु हली रहियो आहे, का बि शिकवा शिकायत कोन आहे, न को इनशाला थींदी। अगरि जेकॾहिं सिक्योरिटी जी हिनखे ॿी बि ज़रूरत पवंदी त असां ॾींदासीं, फराहम कंदासीं। जी बिल्कुलु, तव्हां ॿुधो हितां जेके खेमा बस्ती आहे रहवासी मुतासिरीन आहिनि, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असांखे जेको आहे सो 10, 15, 20 ॾींहं थी विया आहिनि खेमा बस्ती क़ाइमु कई वई आहे, जंहिंमें मस्जिद, स्कूल, वाशरूम ऐं मेडिकल कैंप जी सहूलियत पिणु मुहैया कई वई आहे। असीं NGOs वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं सिंध हुकूमत खां इहो ई मुतालबो कयो आहे त असांखे पंहिंजा घर ठाराए ॾिना वञनि ऐं असांजो जेको बीठल सैलाबी पाणी आहे उहो निकाल करायो वञे, जीअं असां पंहिंजे घर में शिफ्ट थी सघूं। कैमरा टीम सां गॾु वफ़ा जाकिरानी, SS न्यूज़ गंबट।